बचल तू सुठो न करे रहियो आहीं। सुल्तान वारनि सां पिठाए ॾाढो ग़लति करी थो। सुठो इन में थी त मुड़ी वञ। चाचा मां मुड़ण वारो न आहियां, छो त कूंज मुंहिंजी ज़िद आहे। कूंज सां शादी मां हर हाल में कंदुसि। पुट बचल तोखे त ख़बर आहे कूंज सुल्तान जी नंढपिण जी मंग आहे ऐं तूं चवी थो त मां कूंज सां शादी कंदुसि। चाचा कूंज त सिर्फ़ु सुल्तान जे नाले थियल आहे, कहिड़ो कूंज सां सुल्तान जो निकाह थियल आहे। पुट बचल निकाह बि सुल्तान जो कुझु ॾींहंनि में थी वेंदो कूंज सां, तूं सिर्फ़ु ॾिसंदो ई रहिजी वेंदे। चाचा जेकॾहिं ईअं थियो सुल्तान खे उन ॾींहुं मां ज़िंदा कोन छॾींदुसि, कोन। पुट बचल सुठो इन में थी त सुधरी वञ ऐं शराफ़त जी ज़िंदगी गुज़ार ऐं ॿियनि खे बि शराफ़त जी ज़िंदगी गुज़ारण ॾे। शराफ़त? कहिड़ी शराफ़त? चाचा कहिड़ी शराफ़त जी ॻाल्हि थो करीं? शराफ़त जो त दौर ई न रहियो आहे। बचल चाचो खेरो सच थो चई, इतां मुड़ी वञ त सुठी ॻाल्हि अथई। मखण छा चाचो सच चई रहियो आहे? छा मां कूंज सां शादी न कयां? कूंज सां शादी त मां हर हाल में करे रहंदुसि, छो न पोइ सुल्तान खे मारणो पइजी वञे। हा मखण ही सुधरण वारो किथे आहे? अल्लाह हिन खे को समझ ॾे।